जय झूलेलाल। जय श्री अमर कथा। जय श्री अमरलाल सहाय श्री अमर कथा प्रारंभ। सिंधुवासी ठाकुर बकुर महाराज पारा रचित श्री अमर कथा जो प्रथम अध्याय अज मां तव्हां सभिनी जे साम्हूं पेश तो कया। मां सभिनी का पहिरीं श्री ओम श्री गणेशाय नमः जो नालो वठी करे उन्हनि जी स्तुति करे उन्हनि खे नमन तो कयां। जैसा सभिनी जी उत्पत्ति थी आहे उन्हें ब्रह्मा के भी मां नमन तो कयां। ब्रह्मा जी ही श्री अमरलाल आहिनि जेका सर्व गुण संपन्न आहिनि। पोइ सरस्वती देवी के नमन करे मां उन्हनि सां आज्ञा तो वठां कि अज मुझे पारां इन प्रस्तुति में को भी कमी हुजे, को भी मिस्टेक गलती हुजे त मूंखे माफ़ करे। उन्हीं खां पोइ मां श्री उदय चंद जी जो ध्यान धरा तो जंहिंजे अलावा दुनिया में को भी शेष न आहे। उन्हनि खां पोइ मां अज जी श्री अमर कथा जे प्रथम अध्याय के शुरू करण सां पहिरीं पंहिंजे सभिनी सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि जो दिल सां आभार तो प्रकट कयां कि उन्हनि मूंखे ॿुधो ऐं अॻियां ॿुधंदा। साथियो, श्री सुंदरदास जी अमरलाल जी शरण ओट वठी करे कथा जी शुरुआत करे रहिया आहिनि। कथा लिखण में उन्हनि खे को बि संशय थिए तो त वे संत पुगर जी महाराज जी दया सां उन संशय के परे करण जे लाइ, निराकरण करण जे लाइ हर संभव कोशिश कनि था। श्री अमर उडेरलाल जी कलयुग में अवतार वरतो हो। अमर कथा में उन्हनि जी जीवन कथा ऐं सॼे जीवन जी लीलाउनि जो वर्णन आहे। भारत देश जे पश्चिम सिंधु देश, वो देश जेको अॼुकल्ह पाकिस्तान आहे, उन देश में हिकिड़ो सिंधु प्रदेश हो, अॼु बि आहे, पर अॼुकल्ह वो हिंदुस्तान जी सरहदुनि खां परे थी चुको आहे। उन सिंधु प्रदेश में हिकिड़ो हो ठठा नगर। हिकु समय जी ॻाल्हि आहे जॾहिं तुर्क माण्हुनि पंहिंजे छल सां सिंधु देश ते राज कयो। पोइ धीरे धीरे सॼे भारत वर्ष ते कब्ज़ो करे वरितो। पोइ सिंधु देश में वो वापसि मोटी आया ऐं इन्हनि जी मार सभिनी खां वधीक ठठा नगर ते पड़ी। वो ठठा नगर जंहिंखे उन्हनि सिंधु प्रदेश जी राजधानी बि ठाहियो हो। उते सभिनी खां पहिरीं जेको रिकॉर्ड आहे उन रिकॉर्ड जे मुताबिक़ सभिनी खां पहिरीं उते राजा कासिम राज कयो हो। हू अनेक प्रकार जी ग़लति उल्टी सीधी चालू हली करे हुक्म ॾींदो हो। अहिड़ो हुक्म जंहिंसां हिंदू दुख पाईंदा हुआ। उन जी कंहिं बि प्रकार जी नीति न हुई। दैव योग सां इहो थियो कि सभिनी उन जे हुक्म खे मणियो ऐं मञिणो बि पियो, छोकी उन जी ताक़त जाम वधीक हुई। ऐं अॼु जे वांगुर बि उन ज़माने में बि हिंदू हिक ॿिए जी टंग खिचंदा हुआ, हिक ॿिए सां बैर रखंदा हुआ। इन्ही करे ॿाहिरि जे प्रदेश, ॿाहिरि जे देश जा आयल महिमान डकैत उन्हनि खे लड़ाए करे पाण राज कंदा। ॾींहुं जेको अॻियां 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 वधंदो रहियो, ओड़ी प्रकार जी नई नई अनियुक्तियुनि सां, बिना वजह जे कानूननि सां उन्हनि हिंदुनि सां हर तरीक़े जो बैर वधायो, हर तरीक़े जो दुख हिंदुनि खे ॾिनो। कासिम बादशाह खां पोइ ॿियो राजा गद्दी ते वेठो, ॿिए खां पोइ टियों वेठो, टे खां पोइ चौथो बादशाह आयो ऐं सभिनी अनेक प्रकार सां हिंदुनि खे सतायो। जीअं जीअं ॾींहं अॻियां वधंदा रहिया, ॾींहं खां हफ़्ता, हफ़्ते खां महीना, महीने खां साल ऐं साल खां दशक ऐं दशक खां शताब्दी अॻियां वधंदी रही, ओड़े नमूने हिंदू दुख पाईंदा रहिया। ऐं ओड़े ई नमूने सालुनि शताब्दी जे वधंदे हू पंहिंजो बल वधाईंदा रहा, अनीति ऐं जुल्म करे करे पंहिंजो हुक्म हलाईंदा रहिया ऐं राज कयो। सभिनी हिंदुनि तंग अची करे उन्हनि जे जुल्मनि सां नीति हू कुझु बि न कंदा हुआ, पंहिंजो ई फ़ाइदो ॾिसंदा हुआ। अहिड़े करे हिकु समय अहिड़ो बि आयो जॾहिं उन्हनि हिंदुनि खे लूटणु शुरू करे छॾियो। इन ही प्रकार सां राज कंदे कंदे सिंधियुनि खे दुख मिलंदे मिलंदे तक़रीबन 400 साल बीती विया। तॾहिं आयो हिकिड़ो सभिनी खां जालिम बादशाह मिर्ख बादशाह। साथियो,
हू मिर्ख बादशाह अहिड़ो किनो हो, अहिड़ो बुढ़ियो हो, छोकी मिर्ख बादशाह अनेक प्रकार जी कुचालन खे हले करे हू पंहिंजो मत फैलाईंदो हो। ॾींहं राति उनखे चिंता हुई। उनजो वज़ीर हो आहा नाले जो, जेको उन खां वधीक बि कपटी हो, मंद बुद्धि हो, जुर्मी हो। हू ॿई ॼणा राति ॾींहं इहे वीचार कंदा रहा कि कहिड़े नमूने असां हिंदुनि खे तंग कयूं, कहिड़े नमूने असां जोर जुल्म कयूं, ज़बरदस्ती कयूं ऐं हिंदुनि जो धर्म परिवर्तन थिए ऐं उन्हनि खे पाण सां गॾु मिलाए छॾे। हू बादशाह मिर्ख बादशाह जेको ॾाढो ई जुल्मी हो, हू चाहींदो हो कि सिंध में उन जे धर्म खां छॾे करे ॿियो को बि धर्म न रहे। सॼे हिंदुस्तान में, सॼी दुनिया में सिर्फ़ धर्म रहे त उन जो ई धर्म रहे। अहिड़ो ई सोचे करे पंहिंजे हट खे पूरो करण जे लाइ हू ॾींहं हर ॾींहं सां पोइ बि पंहिंजो अत्याचार, पंहिंजो ज़ुल्म वधाईंदो रहियो। एतिरे क़दुरु उन ज़ुल्म वधायो कि ढिंढोरो पिटवाए करे हू सभिनी हिंदुनि खे हिकु स्थान ते, हिकिड़ी जॻह ते बुलाए करे आदेश ॾेई करे चयो कि बादशाह यानी कि मुंहिंजो हुक्म आहे कि तव्हां सभिनी खे असांजी पवित्र किताब क़ुरान खे पढ़णो पवंदो, यवन मंत्र जो जप करणो पवंदो। हिंदुनि अहिड़ी ॻाल्हि ॿुधी त सभिनी जॻह ते हाहाकार मची वियो। उन्हनि खाधो पीतो छॾे ॾिनो। माता पंहिंजे पुट खे खीर नथी पियारे। सभी सोचण लॻा कि अचानक ही कहिड़ो ज़ुल्म अची थियो आहे। भक्तो सभिनी हिंदुनि इहो निर्णय वरितो, इहो फ़ैसिलो कयो कि असां धर्म जी ख़ातिर पंहिंजी जान ॾेई छॾंदासीं, मरी वेंदासीं, पर इस्लाम धर्म न अपनाईंदासीं। तॾहिं बि मंद बुद्धि मिर्ख बादशाह ऐं आहा वज़ीर जेको हो, उहो पंहिंजो हुक्म हलाईंदो रहियो। जहिड़ो मंद बुद्धि हो उहो मिर्ख बादशाह, ओड़ो ई मंद बुद्धि कपटी हो उहो आहा वज़ीर। बादशाह वज़ीर सां चए थो कि सभिनी हिंदुनि खे पकड़े करे हिते घुरायो, ज़बरदस्ती सभिनीनि खे मंत्र पढ़ायो ऐं पाण सां गॾु मिलाए रखो। सभिनीनि खे इहो हुक्म ॾियो कि ॿियो को बि पंथ हिते न रहंदो, ॿियो को बि पंथ, ॿियो को बि धर्म हिते न रहंदो। या त सभिनी खे असांजो धर्म मञणो पवंदो या पोइ सभिनी खे पंहिंजी जान गंवाइणी पवंदी। जॾहिं आहा वज़ीर इहो ढिंढोरो पिटवायो कि सभिनी खे मिर्ख बादशाह जो हुक्म मञणो ई पवंदो, त सभई हिंदू वीचारा उते एकत्रित थी विया। उन्हनि सभिनीनि खे बादशाह जो इहो हुक्म ॿुधायो वियो। साथियो, हुक्म इहो हो कि बादशाह जो इहो फरमान आहे, तव्हां सभिनी खे इन खे मञणो ई पवंदो। तव्हां सभिनी खे पंहिंजो जनेऊ लाहिणो पवंदो, पंहिंजी माला खे उतारे करे कढी करे फिटी करणो पवंदो ऐं यवन जे मंत्र जो उच्चारण करणो पवंदो। जेको न मञंदो उन खे मारियो वेंदो, उन जो गलो कटी वेंदो। साथियो, जॾहिं अहिड़ो प्रकोप थियो त पोइ हिंदुनि खे भॻवान जी शरण वठणी ई पई।